दादा वॾा कुर्ब लख कुर्ब वॾो महिरबानी तव्हांजी जिदोजहद ऐं अबाए सही तो चयो दोस्तनि जी महिरबानी तव्हांजी ॾींहुं राति हलियो मूंखे खटायो अलाह ताला ख़ुशि कंदो तव्हांजी वॾियूं महिरबानियूं ख़ुशख़बरी ॿुधूं अच्छा खटे वियासीं अरे वाह वाह लख कुर्ब वे ना वे वॾियूं महिरबानियूं यार तव्हांजा लख कुर्ब हाली त रिज़ल्ट सही थी अचे पोइ ख़ैर पंहिंजो हलो चलो चट कयुमि हा साईं ॿनियूं खपायमि साईं घर खपायमि अदा हाणे नौकिरियूं वोकिरियूं वॾो आहे हा अदा हिकिड़ो मिंट थोरो रिज़ल्ट ॾिसो रिज़ल्ट जी जी साईं जीअं वोटनि ते हाराए वियासीं अरे कूड़ो आहे ना भाऊ सही तो चयो अरे बाबा को मुखालिफ़ हूंदो कूड़ो हूंदो ना भाउ ने पंहिंजे माण्हू जो वरी पक कर मुंहिंजो हाथ छो थो बोड़ी हलो साईं पक्की ॻाल्हि आहे अरे साईं हाराए वियासीं अरे जाते अरे तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही मुझको सजा दी प्यार की ऐसा क्या गुनाह किया अब वरी पक कर मता बाबा हाराए वियासीं पक के में खड़ो बंदा रे अरे मुझे डॉक्टर व्या इस दिल से आह निकलती रही मुझको सजा दी प्यार की वरी पक कर अरे बाबा हाराए वियासीं अरे मुझे दिल चाहिए बस खड़ो झटके की नची रे हम तेरी मोहब्बत में। उम्मीद करता हूँ ये मेरी वीडियो आपको जरूर पसंद आई होगी तो फिर आप लाइक करना और कमेंट्स देना और शेयर करना ना भूलिएगा। आई लव यू माय ऑल फ्रेंड्स।